ख़त्म बग़ैर कंहिं ताख़ीर जे मां पंहिंजे उस्ताद ग्रामी पीर तरीक़त रहबर जेके ॿार बीठा आहिनि जेके ॿार पेट्रोल वटि बीठा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे महिरबानी करे अॻिते अचो सभु अॻिते अचो हींअर ख़ुसूसी किताब साईं जन जो शुरू थियण वारो आहे महिरबानी करे सभु अॻिते अचो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मैं यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मैं युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर रब्बिना व महबूबना व महबूब रब्बिना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अम्वाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। जो दहकती आग के शोलों पे सोया वो हुसैन, जिसने अपने खून से आलम को धोया वो हुसैन। जो जवां बेटे
कि मैयत पर न रोया वो हुसैन, जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। आए बुलबुलाने गुलचाए गुलजारे अहमदी, सल्लु अला मुहम्मद वाले मुहम्मदी, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। काफ़ी जमात अजवा जी सुस्ती जो ॾींहुं कोन्हे, चुस्ती ऐं इश्क जो इज़हार करे वॾे आवाज़ सां पढ़ायो त असांजी ॻोठ वारनि खे बि ख़बर पए त हे वाक़ई आशिक़ अचे हिते पहुता आहिनि। इमाम हुसैन जा वॾे आवाज़ सां मिली जुली करे पढ़ाइजो, सल्लल्लाहु अलैहि या मोहतरमुल मकाम, इज्जत ऐं एहतराम जे क़ाबिल प्यारा मुसलमान सुन्नी भाइरो, स्टेज ते मौजूद उलमाए किराम, मशाइख इज़ाम, आलमन, मशाइखन सां स्टेज भरी पई आहे। असीं इन्हनि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। कंहिंजा नाला खणी कंहिंजा नाला खणजनि, जन जन असांजे मथां महिरबानी करे कुर्ब जा कदम घुमाया। अल्लाह साईं उन्हनि खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। अवां सभई हेठि वेठल बि असांजा महिमान आहियो, पर मां त ईअं थो चवां तव्हां सुहिणे हुसैन करीम जा महिमान आहियो। उन पाण तव्हांखे हिते घुरायो आहे, तई कोन आया हो, तव्हांखे इमाम पंहिंजी नज़र सां छिके हिते आंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं इहो मूं पंहिंजे मुख़्तसर तजुर्बे जे तहत ॾिठो आहे त जिथे जिथे बि इमाम पाक जी महफ़िल रखी वई आहे, उहा अहिड़ी महफ़िल आहे ऐं उन ते अहिड़ी त इमाम जी नज़र आहे जो क़यामत ताईं उहा जारी सारी रहे थी। हज़ारे माण्हू परे खां, जंगनि खां, जबलनि खां, बरपटनि खां, या उन्हनि बरपटनि जे अंदर बि इमाम आली मक़ाम जे ज़िक्र ख़ैर जूं महफ़िलूं थियनि थियूं। अवां सभिनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। अवां जा असीं थोरा लाहे नथा सघूं, बाक़ी अर्ज़ु इहो कयूं था तव्हां जूं महिरबानियूं जो अवी असांजे हिन ग़रीब खाने में ॻोठ में तशरीफ़ वठी आयो। अल्लाह ताला अवां खे जज़ाए ख़ैर अता फरमाईंदो। मोहतरमुल मकाम दोस्तो, क़ुरान करीम मां जेका आयत शरीफ पढ़ी आहे उन में अल्लाह ताला मशहूर आयत आहे, तव्हीं बार बार इन खे ॿुधी चुका आहियो। उन में अल्लाह ताला पंहिंजे राह में शहीद थींदड़नि खे जेके मक़ाम, जेके मर्तबा, जेका इज़्ज़त, जेका तअज़ीम, जेको शान ॾिनो उन खे बयान कंदे अल्लाह ताला फरमायो त वला तहसबन्न अल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता, ला तहसबन्न, इहो ताकीद जो सीगो आहे, माना हरगिज़ हरगिज़ न, हरगिज़ हरगिज़ न गुमान कयो तव्हां उन्हनि माण्हुनि खे जेके अल्लाह जी राह में क़त्ल कया विया, उन्हनि खे हरगिज़ 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 न गुमान कजो त उहे मरी विया आहिनि, बल्कि उहे जेरा आहिनि, अल्लाह वटि आहिनि ऐं उन्हनि खे रिज़्क़ मिलंदो आहे।
सुभान अल्लाह। अब मां ने तकरीर पियो कया जेरो आया तॾहिं त तकरीर कया पियो न ॻाल्हायो मां जेरो आया तॾहिं त हथ खयुमि मां जेरो आया तॾहिं त मुंहिंजी ज़ुबान हले पई मां जेरो आया तॾहिं त अखियुनि खे फेराए जमात खे ॾिसां पियो मां जेरो आया तॾहिं त मुंहिंजे आवाज़ खे लाउड छिके अवां ताईं पहुचाए थो पर पूरे क़ुरान खे खोलियो किथे बि अल्लाह ताला तहां असांखे जेरो कोन चयो आहे जेके बज़ाहिर जेरा हन ॾिसण में जेरा अचनि हलनि फिरनि घुमनि उन्हनि खे अल्लाह ताला जेरो नथो चए पर रब तो फरमाए त वला तहसबन अल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता सुभान अल्लाह। जेके रब जे राह में शहीद कया विया छा जेला माल जेला न मिल्कियत जेला न जाग जा जहाज पिया ईंदा वींदा जाग जा मिल्कियत जेला न पैसन जेला न ज़मीन जेला न जागीर जेला न इज्जत जेला न बैंक बैलेंस जेला न छा जे करे शहादत माणियो अल्लाह ताला फरमायो मां रब जे दीन जेला मुझे फरमान के जिंदा करण जेला मुझे कुरान के जारी कराइण जेला मदीने जे मीर जे दीन के नाफिज कराइण जेला अल्लाह तो चवे मुझे फरमान के नाफिज बनाइण जेला नमाज के कायम कराइण जेला रोजे के कायम कराइण जेला ज़कात जारी कराइण जेला हज के अदा करण जेला कायनात में जेके फर्ज रखिया उन्हनि फर्जन के जारी कराइण जेला माल छॾियूं वतन छॾियूं मिल्कियतूं छॾियूं जानियूं कुर्बान कयूं दुनियावी लालच का बि न हुयनि छाजे करे पंहिंजे सिरनि खे धड़नि खां धार पिया कराइनि उज़वनि खे कटराइनि पिया अल्लाह ताला फरमायो त मां रब जे दीन जेला मुंहिंजे कलमे जे बुलंदी जेला उन्हनि पंहिंजे जाननि जा नज़राना ॾिना डिॼा न हटिया न मुड़िया न छो त सूरिया सीगार असल आशिकनि जो मुड़ण मोटण मेणू थिया नज़ारे निर्वार कुसण जो करार मिलियो असल आशिकन के सुभान अल्लाह। अल्लाह तव्हां खे खुश करे असां बि हर रोज़ प्यारड़ियूं कयूं कुझु थकल बि आहियूं तही त माशा अल्लाह अॼु क़िस्मती अचे हिन मैदान ते पहुता आहियूं अवी अॼु ढराई कंदो त वेचारो ख़तीब तकरीर करण वारो परेशान थी वेंदो त अलाए जमायत खे मुआरी तकरीर नथी लॻी अलाए छा छो त असां जेके तकरीर कंदड़ हूं ज़ोर त अलाह अलाह तो कोन था लायूं अलाह खे राज़ी करण जे लाइ त अलाए तकरीरूं कयूं था अलाए कोन था कयूं अलाह मुंहिंजी नियत खे ॾिसे थो अलाह खे तो राज़ी कयां अलाए तव्हां खे तो राज़ी कयां पर मुंहिंजी नियत इहा आहे त दुनिया राज़ी थिए न थिए अलाह राज़ी थी वई वञे मदीने जो मीर राज़ी थी पए त बेड़ा पार थी वेंदा तवज्जो करे बुझो अल्लाह ताला फरमायो जेके मुझे राह में कत्ल कया विया उन्हनि खे मोल न चो उन्हनि खे मोल गुमान बि न कयो बल्कि उहे जेरा हन पंहिंजे रब वटि रिज़्क़ ॾिना वेंदा हाणे ही जेका आयत करीमा मूं अव्हां जे साम्हूं पढ़ी आहे इहा आयत करीमा लथी मदीने शरीफ़ में अबा कहिड़े शहर में ॾाढा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह तव्हां खे बि मदीने जी सिक आहे न पोइ मदीने जी सिक अथई त हीअं पढ़ जीअं असांजे वाल साहब अल्लाह से उनखे खिज़री हयाती अता फरमाए साईं चवे थो विर्द लब पर मेरे हर घड़ी बावजू सैयदुल मुरसलीन गार न हुजे गिला न हुजे कूड़ न हुजे बदकारी जा लफ्ज़ न हुजनि वात ते शराब न हुजे छा हुजे विर्द लब पर मेरे हर घड़ी बावजू सैयदुल मुरसली आपके जिक्र से है मेरी आबरू सैयदुल मुरसली सुभान अल्लाह। साईं जे तुसीं थरन में जंगन में सिंध में बलोचिस्तान में हैदराबाद में कराची में
इलाक़नि में झरन में जंगल में तुझी सना था गयूं असा के बियो कुछ न खपे लाज रह जाएगी हशर में मुस्तफा आप कह देना तुम ये है मेरा गदा नडले हूंदे खां मां बि सना खानी थो कया मां चवां तो सही भला बियो मुखे कुछ न दिजा लाज रह जाएगी हशर में मुस्तफा आके कह देना तुम ये है मेरा गदा तो हो जाएगा इदरीस भी सुरखरू सैयदुल मुरसलीन ओ आखिर ताईं पढ़ायो लज के लाहे इश्क में काहे विरद लब पर मेरे हर घड़ी बावजू सैयदुल मुरसलीन आपके जिक्र से है मेरी आबरू सैयदुल मुरसलीन सुभान अल्लाह। मदीने शरीफ में जंगे बदर लगी सहाबी शहीद था अल्लाह ताला उन सहाबन जे जंगे